बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज की इस वीडियो में क्लास 5 की आसान सिंधी में सबक 11 यानी 11वां सबक शहरी ऐं ॻोठाणा यानी शहरी और गांव वाले के बारे में पढ़ेंगे। तो शुरू करते हैं। हर बार की तरह इस बार भी इस सबक का बाकायदा आगाज़ हम बुलंद ख़्वानी यानी रीडिंग से करेंगे। हिक शहरी कंहिं कम सांगे हिक ॻोठ में वियो, हुनखे उते रात पइजी वई ऐं हिक ॻोठाणे जी औताक में रात टिकी पियो। मानी टिकी खाई रहाणियूं करण लॻा, ॻाल्हियुनि कंदे शहर ऐं ॻोठ बाबति अची बहस छिड़ियो। शहरी शहर जी साराह करण लॻो ऐं ॻोठाणो वरी ॻोठ जी तारीफ़ करण लॻो। शहरी: भाऊ, ज़िंदगी आहे शहर जी, जायूं पकियूं, रस्ता पक्का ऐं बाज़ारियूं चहचटी वारियूं। जन में दुकान अहिड़ा सींगारियल जा छा ॻाल्हि कजे। ॻोठाणो: इहे ॻाल्हियूं त बराबरि, पर शहरनि जूं जायूं सोढ़ियूं, न अंगड़ न ऐवान, न उस ऐं न वरी हवा जो गुज़र। रस्ता त आहिनि, पर गाॾियुनि ऐं मोटरनि जे धुअनि करे साह खणण ई मुश्किल। ॻोठनि में घर कुशादा, हवा ऐं उस जो गुज़र सुठो न आहे, धुआंठियल हवा ऐं न वरी गाॾियुनि जो ॻोड़। शहरी: इहा ॻाल्हि बराबरि आहे, पर असां वटि शहर में खाधे जी जेका शइ घुर सा हाज़िर। न रुगो कच्चो सामान मिले थो, पर तैयार थियल भी मिले थो। जितना पढ़ा गया, अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। हिक शहरी कंहिं कम सांगे हिक ॻोठ में वियो, यानी एक शहरी यानी शहर का रहने वाला किसी काम के लिए या किसी काम से एक गांव में गया। हुनखे उते रात पइजी वई ऐं हिक ॻोठाणे जी औताक में रात टिकी पियो, यानी उसे वहाँ रात हो गई और गांव की एक बैठक में रात रुका। मानी टिकी खाई रहाणियों करण लगा, यानी रोटी वगैरह खाकर सोने लगे। ॻाल्हियुनि कंदे शहर ऐं ॻोठ बाबति अची बहस छिड़ियो, यानी बातें करते करते शहर और गांव के मुतालिक आकर बहस छिड़ी। शहरी शहर जी साराह करण लॻो ऐं ॻोठाणो वरी ॻोठ जी तारीफ़ करण लॻो, यानी शहरी शहर की तारीफ़ करने लगा और गांव का रहने वाला गांव की तारीफ़ करने लगा। शहरी यानी शहरी कहता है, भाऊ यानी भाई, ज़िंदगी आहे शहर जी, यानी ज़िंदगी है शहर की, जायूं पकियूं, रस्ता पक्का ऐं बाज़ारियूं चहचटे वारियूं, यानी जगहें पक्की, रास्ते पक्के और बाज़ारें रौनक वाली। जिन में दुकान अहिड़ा सिंगारियल जा छा ॻाल्हि कजे, यानी जिनमें दुकानें ऐसी सजाई गईं कि क्या बात की जाए। ॻोठाणो यानी गांव का रहने वाला कहता है, अब ये गालियों तो बराबर, यानी ये बातें तो बराबर यानी ठीक हैं, पर शहर जूं जायूं सोढ़ियूं, न अंगड़ न ऐवान, न उस ऐं न वरी हवा जो गुज़र, यानी पर शहर की जगहें तंग छोटी, ना सहन ना मैदान, ना धूप और ना हवा का गुज़र। रस्ता त आहिनि, पर गाॾियुनि ऐं मोटरनि जे धुअनि करे साह खणण ई मुश्किल, यानी रास्ते तो हैं, पर गाड़ियों और मोटरों के धुएं की वजह से सांस लेना ही मुश्किल। ॻोठनि में घर कुशादा, हवा ऐं उस जो गुज़र सुठो न आहे, धुआंठियल हवा ऐं न वरी गाॾियुनि जो ॻोड़, यानी गांव में घर खुले, हवा और धूप का गुज़र अच्छा, ना है धुएं वाली हवा और ना ही गाड़ियों का शोर। शहरी यानी शहर का रहने वाला कहता है, ये ॻाल्हि बराबर है, यानी ये बात बराबर है, ठीक है, पर असां वटि शहर में खाधे जी जेका शइ घुर सा हाज़िर, यानी पर हमारे यहाँ शहर में खाने की जो चीज़ मांगो तो हाजिर है।
न रुगो कच्चो सामान मिले थो पर तैयार थियल बि मिले थो। यानी न सिर्फ कच्चा सामान मिलता है पर तैयार हुआ सामान भी मिलता है। अहां वट यह सहूलत किथे आहे, यानी आप लोगों के पास ये सहूलत कहाँ है। गोठाणु यानी गांव का रहने वाला कहता है, दोस्त तहां वट बराबर खाधे जूं रधल पकल ख्वा कच्चियूं शयूं मिलन थियूं, पर उहे सभु अहिड़ियूं साफ़ ऐं ताज़ियूं न आहिनि जहिड़ियूं असांजे ॻोठ में आहिनि। असां वटि खीर मखण ॾुध ऐं गीह निज ऐं साफ़ मिले थो, पर शहर में हर शइ मिलावट वारी आहे। इहो ई सबबु आहे जो अहां जी सिहत बि दुरुस्त न थी रहे ऐं ॻोठनि जा माण्हू सघारा ऐं जांठा आहिनि। शहरी भाऊ बराबरि खाधे पीते जूं शयूं अहां वटि साफ़ मिलनि थियूं, पर असां वटि के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जे अहां खे ॿिन नसीब कीअं आहिनि। शहर में तालीम लाइ वॾा वॾा स्कूल ऐं कॉलेज आहिनि जिते शागिर्दनि खे इल्मु हासिल करण जूं सभु सहूलतूं आहिनि। अहां वटि उहे सहूलतूं किथे आहिनि। ॻोठाणो अदा बराबरि इल्मु माण्हुनि खे हैवान मां इंसान बणाए थो, पर इल्मु बि तॾहिं हासिल करे सघिबो जॾहिं सिहत सलामत हूंदी। शहरी अदा बराबरि के ॻाल्हियूं शहर जूं चङियूं आहिनि ऐं के ॻोठ में सुठियूं आहिनि। इन करे असांखे अजायो बहस करणु न घुरिजे। जितना पढ़ा गया अब इसका उर्दू तर्जमा कर लेते हैं। ॻोठाणु यानी गांव का रहने वाला कहता है, दोस्त तहां वट बराबर यानी आपके पास बराबर खाधे जूं रधल पकल ख्वा कच्चियूं शयूं मिलन थियूं, यानी खाने की पकी हुई ख्वा कच्ची चीज़ें मिलती हैं, पर उहे सब अहिड़ियूं साफ़ ऐं ताज़ियूं न आहिनि। यानी पर वो सब ऐसी साफ़ और ताज़ा नहीं हैं जहिड़ियूं असांजे ॻोठ में आहिनि, जैसी हमारे गांव में है। असां वटि खीर मक्खण ॾुध ऐं गीह निज ऐं साफ़ मिले, यानी हमारे पास दूध मक्खन दही और घी खालिस और साफ़ मिलता है। पर शहरन में हर शइ मिलावट वारी आहे, यानी पर शहरों में हर चीज़ ही मिलावट वाली है। इहो ही सबब आहे जो अहां जी सेहत बि दुरुस्त न थी रहे, यानी यही सबब है कि आपकी सेहत भी ठीक नहीं रहती। ऐं ॻोठनि जा माण्हू सघारा ऐं जांठा आहिनि और गांव के लोग ताकतवर और पहलवान या फिर मजबूत हैं। शहरी यानी शहर का रहने वाला कहता है, भाऊ यानी भाई बराबर खाधे पीते जूं शयूं अहां वटि साफ़ मिलन थियूं, यानी खाने पीने की चीज़ें आपके पास या आप लोगों के पास साफ़ मिलती हैं, पर असां वटि के अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जे अहां खे ॿिन नसीब की आहिनि। यानी हमारे पास कुछ ऐसी बातें हैं जो आपको बग़ैर नसीब के कैसे मिलें। शहर में तालीम लाए वॾा वॾा स्कूल ऐं कॉलेज आहिनि, यानी शहर में तालीम के लिए बड़े बड़े स्कूल और कॉलेज हैं जिते शागिर्दन के इल्म हासिल करण जूं सब सहूलतूं आहिनि, जहां शागिर्दों को इल्म हासिल करने की सब सहूलतें हैं। अहां वटि उहे सहूलतूं किथे आहिनि, यानी आप लोगों के पास वो सहूलतें कहाँ हैं। ॻोठाणु यानी गांव का रहने वाला कहता है, अदा बराबर इल्म माण्हुनि खे हैवान मां इंसान बणाए थो, यानी भाई बराबर यानी आप ठीक कह रहे हैं कि इल्म इंसान को हैवान से इंसान बनाता है, पर इल्म बि तॾहिं हासिल करे सघिबो जॾहिं सेहत सलामत हूंदी। पर इल्म भी जब ही हासिल किया जा सकता है जब सेहत सलामत होगी। शहरी यानी शहर का रहने वाला कहता है, अदा बराबर के ॻाल्हियूं शहर जूं चङियूं आहिनि, यानी भाई बराबर ठीक है कुछ बातें शहर की अच्छी हैं ऐं के ॻोठ में सुठियूं आहिनि और कुछ बातें गांव की अच्छी हैं, गांव में अच्छी हैं। इन करे असांखे अजायो बहस करण ना घुरिजे। इस वजह से हमें फजूल या फिर गैर ज़रूरी या फिर ख्वाह मख्वाह बहस नहीं करनी चाहिए। मुझे उम्मीद है कि आज का सबक यार हूँ यानी 11वां सबक
शहरी ऐं गोठाना के बारे में आप सबको आसानी से समझ आ गया होगा। इंशाअल्लाह आपसे अब अगली वीडियो में मुलाकात होगी। तब तक के लिए अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।